अस्सलाम वालेकुम, वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया छा लाखु शाह तो भी सही है। हाणे पाण पीएसटी जे पास्ट पेपर में मैथ पोर्शन वारो जो सवाल है 61 हू पाण सॉल्व कंदासीं। हिन में छा तो से ही पाण हिन में पास्ट पेपर में सिर्फ एक ही सवाल पूछेल, बाक़ी ही मां तव्हांजी सहूलियत लाइ जीअं हिते तव्हांखे पढ़ाए छॾियां ही बाक़ी प्रॉपर्टीज़ भी लिखियूं आहिनि त जीअं तव्हांखे ॿिए हंधा काॾो पढ़नो न पए। सही है। इन में पहिरियों जेको सवाल आहे पास्ट पेपर में हुन में ही आहे, ही सवाल हिन में छा थो चए त a + b बराबर आहे b + a जे, दैन इट विल बी। हाणे ही कहिड़ी प्रॉपर्टी आहे, ही जेकी प्रॉपर्टी आहे ही कहिड़ी आहे हू पुछे थो। नालो पाण खे प्रॉपर्टी जो ॿुधाइणो, मां हिते लिखी छॾियो आहे ही जेकी आहे। हाणे ॾिसो मटा हिनखे पाण मटा सटा वारी प्रॉपर्टी चवंदा आहियूं सिंधी में। त a + b इं समझी वो तो 5 + 2 जेकॾहिं पाण इं लिखूँ वरी 2 + 5 हिन में को फ़र्क़ु आहे? 5 में 5 में 2 जोड़ करे छॾियूं या ॿिनि में 5 जोड़ करे छॾियूं तो को फ़र्क़ु आहे? ॿिन्ही जो जवाबु 7-7 थींदो। ठीकु आहे। ऐं जोड़ जी विच में निशानी आहे छा पाण कयो खाली अंग अॻिते पोइते कया आहिनि, ही जेका आहिनि ही अॻिते पोइते पाण कया आहिनि ऐं निशानी विच में छाजी आहे जोड़ जी आहे, मतिलबु अॻिते पोइते थियो आहे त मटा सटा वारी आहे। केम्यूटेटिव हिन खे पाण इंग्लिश में छा चवंदासीं? केम्यूटेटिव प्रॉपर्टी विद रिस्पेक्ट टू एडिशन। एडिशन छो जो विच में जेकी आहे उहा जोड़ जी निशानी आहे। एडिशन जे लिहाज़ सां जोड़ जे लिहाज़ सां ही जोड़ जी निशानी आहे, जोड़ जे लिहाज़ सां ही मटा सटा वारी ख़ासियत आहे जंहिंखे पाण केम्यूटेटिव प्रॉपर्टी चवंदा आहियूं। ठीकु आहे। पाण ख़ाली छा कयो आहे अंग अॻिते पोइते करे लिखिया ही थियो। हाणे ही भी मटा सटा वारी आहे, केम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे। हिन में पाण ज़रब कयो आहे, ए खे ज़रब कयो आहे बी सां, वरी बी खे ज़रब कयो आहे ए सां, त इन सां को फ़र्क़ु पवंदो आहे? जेकॾहिं तव्हां 5 खे ज़रब कयो 2 सां ऐं वरी या 2 खे ज़रब कयो 5 सां त हिन में को फ़र्क़ु आहे? को फ़र्क़ु न आहे। पंहिंजो 10 हिन जो जवाबु 10 ईंदो, ॿी 50 10 हिन जो भी जवाबु 10 ईंदो। ठीकु आहे। बाक़ी हिन में निशानी छा जी आहे? ज़रब जी आहे। त ही इन करे केम्यूटेटिव प्रॉपर्टी त आहे, बाक़ी विद रिस्पेक्ट टू ज़रब, विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन, ज़रब जे लिहाज़ सां ही ज़रब जे विच में निशानी आहे, ज़रब जे लिहाज़ सां ही केम्यूटेटिव प्रॉपर्टी। सही आहे, सम्झ अची वियो। हाणे ही टीं जी प्रॉपर्टी हिन में छा आहे त टे शयूं आहिनि ABC। ठीकु आहे। पाण पहिरें में ईअं कयो आहे त पहिरियों B ऐं C खे जोड़ करे वरितो आहे, हीअं ईअं करे लिखी वठो 2 + 4। हिते पाण कयो आहे त पहिरियों ब्रैकेट में आहे, जेको ब्रैकेट में प्रॉब्लम हुजे ऑपरेशन हुजे पहिरियों हू हल कबो आहे। त हिन करे हितां ही रिप्रेजेंट करे पियो त पहिरियों 3 ऐं 4 खे जोड़ कयो आहे, 3 × 4 = 7, हुन खां पोइ पाण 2 विच में जोड़ कया आहिनि, 3 × 4 = 7 ऐं 2 9। ऐं हिते छा आहे, हिते पाण पहिरियों 2 ऐं 3 पाण में जोड़ कया आहिनि, पोइ वरी 4 जोड़ कया आहिनि, 2 ऐं 3 5, 5 ऐं 4 9। हिते 3 ऐं 4 7, 7 ऐं 2 9। ॿिन्ही में जवाबु साॻियो आहे, ख़ाली पहिरियों ही जोड़ कया आहिनि त पोइ ही विच में जोड़ कयो आहे, ऐं हिते पहिरियों ही जोड़ कया आहिनि ऐं पोइ टियों जोड़ कयो आहे, C जोड़ कयो आहे। ठीकु आहे। इनखे चङी तरह ॾिसी छॾियो, सुञाणे छॾियो। हिन में 3 जोड़ थिया, 3 अंग आहिनि ईअं सम्झी वठो। ठीकु आहे। 2 पहिरियां जोड़ थियनि, 2 जेका आख़िरी आहिनि ABC आहे त 2 जेका आख़िरी आहिनि उहे पहिरियों जोड़ थियनि था, हुन में वरी शुरू वारो आख़िर में जोड़ थिए थो, ऐं हिन में पहिरियां शुरू वारा जोड़ थियनि था पोइ आख़िरी जोड़ थिए थो। त हिन खे पाण संगत वारी ख़ासियत चवंदा आहियूं सिंधी में, बाक़ी इंग्लिश में एसोसिएटिव प्रॉपर्टी विद रिस्पेक्ट टू एडिशन, छो जो विच में जोड़ जी निशानी आहे त हिन करे ही एडिशन जी आहे प्रॉपर्टी। विद रिस्पेक्ट टू एडिशन मतिलबु जोड़ जे लिहाज़ सां ही संगत वारी ख़ासियत आहे। एसोसिएटिव प्रॉपर्टी विद रिस्पेक्ट टू एडिशन। सम्झ अची वियो? न सम्झ आयो हुजे त कमेंट में पुछी सघो था। हाणे ही आहे वरी बि, हिन में भी साॻी तरह 3 आहिनि ABC, पहिरियों पाण B ऐं C खे ज़रब कयो आहे, पोइ A खे ज़रब कयो आहे, ऐं हिते पाण A ऐं B खे पहिरियों ज़रब कयो आहे, पोइ C सां ज़रब कयो आहे। हिन सां बि को फ़र्क़ु नथो पए, करे ॾिसूं। 2 ज़रबिया वरी 3 ज़रबिया 4
ऐं हिन में 2 ज़रबिया 3 ज़रबिया 4 सही आहे। हाणे ॾिसो हिन पहिरियों हिन खे ज़रब करे वठूं, 3 खे 4 सां ज़रब कंदासीं त 12 थिया, 12 खे 2 सां ज़रब कयासीं त 24 थियो। हिन में छा थियो बिट्रिकी 6 6 6 चौक 24, ॿिन्ही जो जवाबु 24 पियो अचे। ख़ाली हिन में हिननि खे पहिरियों जोड़ के ज़रब कयो आहे, पोइ ई ज़रब कयो आहे, ऐं हिननि में पहिरियों हिननि खे ज़रब कयो आहे शुरू वारनि खे, ऐं पोइ बाद में सी सां ज़रब कयो। ठीकु आहे। ऐं बाक़ी ज़रब कयो आहे त ही मतिलबु एसोसिएटिव प्रॉपर्टी त आहे, बाक़ी विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन ज़रब जे लिहाज़ सां ही एसोसिएटिव प्रॉपर्टी आहे। सही आहे, एसोसिएटिव प्रॉपर्टी त आहे, बाक़ी विच में ज़रब जी निशानी आहे, इन करे ज़रब जे लिहाज़ सां एसोसिएटिव प्रॉपर्टी आहे। उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। हाणे पाण ही ॾिसूं 5 जेकी आहे, हिन में लिहाज़ बिलिहाज़ सां विद रिस्पेक्ट टू हू पाण न ॿुधाईंदो, ख़ाली ही चेक कंदासीं बाबा डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी आहे की न। ॾिसी वठूं पहिरियों त ए ज़रब थिए पियो बी प्लस सी सां। ठीकु आहे, त हिते पाण छा कयो आहे, ए खे ज़रब कयो आहे बी सां, पहिरियों ए खे ज़रब कयो आहे बी सां, वरी ही जोड़ वारी निशानी साॻी लिखी आहे, वरी ए खे ज़रब कयो आहे सी सां। ठीकु आहे, मतिलबु ब्रेकेट मां कढी छॾिया आहिनि। ही भी एसोसिएटिव प्रॉपर्टी, ही भी डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी आहे, ही भी ऐं ही भी। हिन में ए प्लस बी खे ज़रब कयो आहे सी सां, त हिते बि ईअं ई थींदो, सी ज़रब थियो आहे ए सी थियो, सी ज़रब थियो ए सां त ए सी थियो, वरी प्लस जी विच में साॻी निशानी जोड़ जी, वरी सी खे ज़रब कयो आहे बी सां त बी सी थियो। ठीकु आहे, हिननि खे थोरो चङी तरह ॾिसी छॾो, एॾो ॾुखियो न आहे त को वॾो मसइलो, सफ़ा सवलो आहे। ख़ाली हिकु ॿ भेरे तव्हां ख़्याल सां ॾिसंदव त हिन में छा हिननि जी स्ट्रक्चर ई पधरी आहे। हिते ॾिसो अहिड़ो कंहिं में आहे, ही स्ट्रक्चर मथे कंहिं में आहे न आहे, त मतिलबु ही जेकी आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी आहे। ऐं ही जंहिंमें 3 यूज़ थियनि था, मतिलबु ही संगत वारी प्रॉपर्टी आहे, एसोसिएटिव प्रॉपर्टी आहे। बाक़ी निशानी ॾिसणी आहे, निशानी छा जी आहे, जोड़ जी आहे त विद रिस्पेक्ट टू एडिशन, ऐं ज़रब जी आहे त विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन। ऐं मथे में बि 2 अंग यूज़ थियल हूंदा, जेका पधरा आहिनि अॻिते पोइते थियल आहिनि, शफल थियल आहिनि, त उहो कम्यूटेटिव प्रॉपर्टी थींदी। बाक़ी छा जे लिहाज़ सां विच में जेके निशानी हूंदी उन जे लिहाज़ सां तव्हां ॿुधाईंदो। उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। तव्हां असांखे फेसबुक ते बि जॉइन करे सघो था, हुतां तव्हां पर्सनली को बि सुवाल पुछी सघो था, जंहिंमें को मसइलो हुजे, ऐं ॿियो बि को मसइलो हुजे सिलेबस जे बारे में हेॾां होॾां, हू बि तव्हां पुछी सघो था। ॿियो पैकेज बि न हूंदो आहे, मतिलबु इंटरनेट पैकेज न हूंदो आहे, ख़ाली पाण हलाईंदा हूंदा आहियूं सोशल मीडिया वारो, त पंहिंजो राब्तो मुश्किल थी वेंदो आहे यूट्यूब ते। त फेसबुक ते तव्हां इज़ीली फ्री वारो फेसबुक बि हलाए पंहिंजो सुवाल करे बि सघो था ऐं जवाब बि वठी सघो था। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।